प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। नबूत जे अंगूरनि जो बाग़। गुनाह नंढड़ी ॻाल्हि सां शुरू थिए थो, पर ख़ुदा माफ़ करे थो। अकीब बादशाह पंहिंजे महल में फिरी रहियो हो। हुनजी नज़र दरी खां ॿाहिरि हिकु अंगूरनि जे बाग़ ते पई ऐं हुन गौर सां उन खे ॾिठो। मूंखे ही अंगूरनि जो बाग़ वठणो आहे। ही बिल्कुलु मुंहिंजे महल जे भरिसां आहे। ऐं हिन खे हिकु ख़ूबसूरत जॻह ठाहे सघां थो ऐं इन्ही में गोभी पोखे सघां थो। हू मालिक वटि वियो। नाबूत, पंहिंजो अंगूरनि जो बाग़ मूंखे विकिणे छॾ। नामुमकिन। ही ज़मीन मूंखे पंहिंजनि अबनि ॾाॾनि सां मिली आहे। पंहिंजे अबनि ॾाॾनि जी ज़मीन विकिणण जी इजाज़त न आहे। ये ख़ुदा जो कानून आहे। अकीब बादशाह खुदाफ़िज़ न चयो ऐं नाराज़ थी वापसि घर हलियो वियो। हू कावड़ में पंहिंजे बिस्तर ते सुम्ही रहियो। छा तव्हां बि कॾहिं उदास थींदा आहियो जॾहिं तव्हांखे तव्हांजी मर्ज़ी जी शइ नाहे मिलंदी? अकीब बादशाह कावड़ में पंहिंजो मुंहुं भित जी तरफ़ां करे वरितो। छा थियो तव्हांखे? जॾहिं इज़बेल खे ख़बर पई त बादशाह खे कहिड़ी ॻाल्हि परेशान पई करे त हू चवण लॻी, उथियो ऐं मुस्कुरायो। आऊं ॾिसां थी तव्हांखे हू छो नथो मिले जेको तव्हां घुरे रहिया आहियो। राणी शेर जे वॾनि खे ख़त लिखियो। बादशाह जा नकली दस्तखत कया ऐं बादशाह जो ठपो हणियो। शेर जे वज़ीर ख़त पढ़ियो। हिकु जश्न जो इंतज़ाम कयो वञे ऐं नबूअत खे दावत ॾिनी वञे। पोइ हुन खे बेइज़त कयो वञे ऐं चयो वञे त तूं ख़ुदा जो ऐं बादशाह जो ॾोहारी आहीं। तोखे उन जे करे मरणो पवंदो। ऐं पोइ इहो थियो जो कंहिं सोचियो न हो। नबूअत दावत क़बूल कई ऐं शाम ताईं हुनजी मौत थी चुकी हुई। छा ही ख़तरनाक ॻाल्हि न आहे त हिकु नंढड़ो गुनाह एतिरो वॾो ऐं ख़तरनाक थी वञे? ॾिसण, ख्वाहिश, नफ़रत, मगरूरी, नाराज़गी, कावड़ ऐं पोइ क़त्ल। नबूअत जी मौत जी ख़बर जल्दी पखिड़िजी वई। पोइ अकीब बादशाह अंगूरनि जे बाग़ ते कब्ज़ो करण वियो, पर हुन बग़ैर सोचे ही सभु कयो त ख़ुदा खे कीअं लॻंदो। ओचितो एलिया हुन जे साम्हूं अची बीठो। अकीब बादशाह जो रंग मागे फिको थी वियो, भूत वांगुर। तूं मूंखे हाणे ॻोल्हे वरितो मुंहिंजा दुश्मन। आओ, मूं तोखे ॻोल्हे वरितो। तूं पंहिंजो पाण खे गुनाह जे हथ विकिणे छॾियो ऐं उन खे पंहिंजे अंदरि वधण ॾिनो। ख़ुदा गुनाह सां नफ़रत करे थो ऐं हू तोखे ऐं तुंहिंजे ख़ानदान खे तबाह कंदो। बादशाह उन ॻाल्हियुनि जे बारे में बार बार सोचियो। हुनखे अफ़सोस थियो त हुन ही सभु ग़लति कयो आहे। ख़ुदा हुनजो दिलि ॾिठो ऐं हुन ते रहम कयो। जॾहिं पाण पंहिंजनि गुनाह जो इक़रार मालिक येसू साम्हूं कंदा आहियूं त हू वफ़ादार ख़ुदा आहे ऐं हू असांजा गुनाह पण माफ़ करे थो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।